नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काने जी चांडका अस्पताल में दाख़िल मरीज़ जो कामयाब ऑपरेशन करे संदसि पेट मां 40 किलो वज़न ॻोड़ो कढियो वियो। डॉक्टर सलीम शेख, डॉक्टर मोहरम अब्बासी जी टीम ऑपरेशन करे मरीज़ ज़मीर हुसैन जे पेट मां 40 किलो खां वधीक वज़नी ॻोड़ो कढियो आहे। अॻे में कॾहिं बि हिते अहिड़ो ऑपरेशन न थियो आहे। पहिरियों वॾो कामयाब ऑपरेशन थियो आहे। मरीज़ सिहतयाब आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काने जी चांडका अस्पताल में दाख़िल मरीज़ जो कामयाब ऑपरेशन करे संदसि पेट मां 40 किलो वज़न ॻोड़ो कढियो वियो। डॉक्टर सलीम शेख, डॉक्टर मोहरम अब्बासी जी टीम ऑपरेशन करे मरीज़ ज़मीर हुसैन जे पेट मां 40 किलो खां वधीक वज़नी ॻोड़ो कढियो आहे। अॻे में कॾहिं बि हिते अहिड़ो ऑपरेशन न थियो आहे। पहिरियों वॾो कामयाब ऑपरेशन थियो आहे। मरीज़ सिहतयाब आहे।